وروي عن حذيفة رضي الله عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم فإذا في كفه مرآة كأسفل المرايا وأحسنها فإذا في وسطها نبتة سوداء قلت يا جبريل ما هذه؟ قال هذه الدنيا صفاؤها وحسنها. قلت وما هذه اللمعة السوداء في وسطها؟ قال هذه الجمعة. قلت وما الجمعة؟ قال يوم من أيام ربك عظيم وسأخبرك بشرفه وفضله واسمه في الدنيا. हज़रत हुज़ैफ़े जी रिवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आयो वटि जिब्राईल हिकिड़े ॾींहुं उनजे हथ में हुजे हिकिड़ो आईनो शीशो सुठा जीअं आईना हूंदा आहिनि ख़ूबसूरत उनजे विच में हुजे हिकिड़ो टुबको कारो चयुमि त जिब्रील ही छा आहे मतिलबु शीशे जे बारे में चयो हीअ दुनिया आहे सफ़ा हुनजो हुस्न मां हीअ भला छा आहे कारो जेको आहे सौदा फ़िरिस्त ते आहे कारो टुबको आहे इहो छा आहे चई जुमा जुमो आहे चई जुमो छा आहे चई जुमो में अय्याम रबिक अज़ीम रब जे वॾनि ॾींहंनि मां आहे असां उख़बिरुक बि शरफ़ मां तोखे उनजो ॿुधाईंदुसि शरफ़ फज़ल इस्मी फ़ी दुनिया शरफ़ु व फज़लु व इस्मु फ़ी दुनिया इन अल्लाह तबारक व तआला जमा फ़ी अमर अल ख़ल्क़ बेशक अल्लाह ताला जमा कयो हिन में मामिलो ख़ल्क़ जो अमा मा युरजा फ़ी फ़इन फ़ी साअतन ला युवाफ़िक़ु अब्दुल मुस्लिम व अम्मतुल मुस्लिमा इन में हिकिड़ी घड़ी आहे जो न मुवाफ़िक़ थिए थो हिन सां को बानो मुस्लमान या बानी मुस्लिमा सुवाल कनि था अलाह खां उन में ख़ैर जो मगर अलाह उन्हनि खे ॾिए थो बाक़ी शरफ़ ऐं हुनजो फज़ुल ऐं हुनजो इस्म आख़िरत में फ़इन अलाह ताला सय्यर अहल जन्नह इलल जन्नह वअदख़ल अहल नार अल नार अलाह साईं पहुचाईंदो जन्नत वारनि खे जन्नत जे तरफ़ ऐं दाख़िल कंदो जहन्नम वारनि खे जहन्नम में ऐं हलंदा उन्हनि जे विच में ॾींहं ऐं वक़्त न हूंदी हुन में राति न को लैल न को नहार राति न को ॾींहुं इला क़द अलिम अल्लाह मिक़दार ज़ालिक वसाअत अलाह खे ख़बर हूंदी उन मिक़दार जी उनजे औकात जी जॾहिं जो थींदो यौमुल जुमा बिल हीन लज़ी यबरुस जंहिं ॾींहं में उहो बुरूज़ कंदो या निकिरंदो नादा मुनादिन जुमो जॾहिं थींदो मुनादी हिकिड़ो सॾींदो चवंदो या अहल जन्नह या अहल जन्नत उख़रुजू या दारिल मज़ीद निकिरो तव्हां दारिल मज़ीद ॾे ला यालम सयथा अर्ज़हा व तूलहा इल्ला अल्लाह अज़्ज़ व जल उहो जेको दारुल मज़ीद मैदान हूंदो हिकिड़ो उनजे कुशादगी खे उनजे वेकर ऐं टेग खे अलाह ई ॼाणे थो केतिरो हूंदो भई ख़ुर्जून फी कुसबान मिनल मिस्क पोइ निकिरंदा हिकिड़ा वञी वेहंदा हिकिड़ा मुश्क जे दड़नि ते हुज़ैफ़ा चयो लहू अशद बयाज़न मिन दक़ीक़कुम हाज़ा उहो तव्हांजे अटे खां मैदे अटे खां बि वधीक अछो हूंदो फ़यख़ुरुजु ग़िलमानुल अंबिया पोइ कढंदा जेके ग़िलमान अंबिया जा मेंबर नूर जा उहे उन्हनि ते वेहंदा वयख़ुरुजु ग़िलमानुल मोमिनीन बिकरासी मिन याक़ूत ऐं जेके मोमिननि जा ग़िलमान हूंदा उहे कुर्सियूं खणी ईंदा याक़ूत जूं मोमिननि जे लाइ फ़िज़ा वज़ात लहुम वअख़ज़ल क़ौम मजालिसहुम पोइ जॾहिं जो इहे सभु रखबियूं कुर्सियूं इहे सभु जेके बि मनाबिर हूंदा मेंबर हूंदा अख़ज़ल क़ौम हर हिकु माण्हू पंहिंजी जाइनि ते वञी वेहंदो बस अल्लाह तबारक व तआला अलैहिम रीहन मोकिलींदो अलाह हुनजे मथां हिकिड़ी हवा तुदाल मसीर तुसीर अलैहिम असाबीर अल मिस्किल अबियस अलाह ताला अहिड़ी ख़ुशबू वारी हवा हिकिड़ी मोकिलींदो जेको अच्छे मुश्क वारी ख़ुशबू उबकार हुनजे मथां स्प्रे हुनजे मथां कंदी तदख़ुल मिन तहत सियाबिहिम पोइ हलियो वेंदो उन्हनि जे कपिड़नि जे हेठां बि निकिरंदो उन्हनि जे मुंहंनि में वारनि में इहा हवा हूंदी फतिल कर री आलम कैफ़ तस्ना बिज़ालिक मिस्क मिन अमरात अहदुकुम फलौ दुफ़िअ इलैहा कुल्लु तय्यिबिन अला वजहिल अर्ज़ लकानत तिल्का री आलम कैफ़ तस्ना बिज़ालिक मिस्क मिन तिल्कल मरा औ दुफ़िअ इलैहा ज़ालिक तीब बिइज़्निल्लाहि अज़्ज़ व जल पोइ अल्लाह से वही कंदो हमलतल अर्श ॾे पोइ युज़ौ बैन ज़हरानिल जन्नह पोइ रखियो वेंदो जन्नत जे बैन ज़हरानि जहन्नम ऐं जन्नत जे दरमियान ॿिनी पासनि में बैन उहो बैनहुम अल हुजुब उन ऐं हिननि जे विच में हूंदो अलाह जे विच में ऐं हुजब हूंदा यानी कई पर्दा हूंदा फ़ैकून अवल मां यसमऊन मिन्हु हाजिब हूंदा फ़ैकून अवल मां यसमऊन मिन्हु पोइ जेका पहिरीं ॻाल्हि ॿुधंदा हाणे ॾिसंदा कोन अलाह जी ज़ियारत न थींदी हिजाब हूंदा ऐं यक़ूल अलाह साईं फरमाईंदो ऐन इबादी अल्लज़ीन अताऊनी बिल ग़ैब वलम यरौनी पहिरियों जेको अलाह साईं हुकुम फरमाईंदो इरशाद फरमाईंदो उहो इहो हूंदो त मुंहिंजा बाना उहे किथे आहिनि जिन अताऊनी बिल ग़ैब वलम यरौनी
जिन मुंहिंजी इताअत कई पर ॾिठो बि न हो मूंखे सदकू रुसली वतब अमरी ऐं सचो सम्झूं मुंहिंजे रसूलनि खे कढ लॻा मुंहिंजे हुकुमनि जे सभु इहा ई ॻाल्हि चवंदा रब रज़ी नान फज़ान ऐं अलाह असां राज़ी थियासीं हाणे तूं बि असां राज़ी थी फ़ैर जो अलाह ताला फी कौलिम फ़ैर जो अलाह ताला फी कौलिम या अहल जन्न पोइ अलाह सां रुजू थींदो हिननि जे कौल जी तरफ़ या अहल जन्न इन लौलम अर्ज़ान कुम लमा अस्कन तुकुम जन्नती जेकॾहिं मां न राज़ी हुजां तव्हांखे जन्नत में न रहायां फसलूनी हा यौमुल मज़ीद पोइ हाणे सुवालु कयो घुरो जेको घुरणो अथव इहो यौमुल मज़ीद आहे भई ज़मीन अलाए कलमतुन वाहिदा पोइ सभु हिकिड़ी ॻाल्हि कंदा चवंदा रब अरिना वजहक नंदुर इलैहि चवंदा रब असां ज़ियारत करणु चाहियूं था पंहिंजो मुंहुं असांखे ॾेखार काल फैक्शिफ अलाह तबारक व तआला तिलकल हुजुब पोइ अलाह साईं खोलींदो इहो हिजाब भई त जलालम यक्षा नूरी शयुनि ऐं तजली ज़ाहिर थींदी हुननि जे लाइ पोइ यक्षा में नूर ई शयुनि का शइ नूर मां उन्हनि जे मथां खे ढकींदी डोला अन कज़ा आलिम अलाह इहे तरीक़ूं जेके उहो नूर न हुजे हा उहे नूर जा हिजाब न हुजनि हा त कज़ा आलिम अलाह इहे तरीक़ूं त कज़ा आलिम अलाह इहे तरीक़ूं त जीअं ई सड़नि न लहतरकू मां गशियो में नूर ई उहो नूर हुननि खे साड़े छॾे हा पर लेकिन अलाह जो हुकुम इहो हुयो हुन नूर खे त उन्हनि खे साड़े न जीअं बाहि जीअं हज़रत इब्राहिम इस्लाम या नारकूनी बर्दन वसलामन अला इब्राहिम अहिड़ी तरह सां उहो नूर बि हूंदो सुम्हियो कालो मिर्जू इला मनाज़िल कुम पोइ चयो वेंदो वञो पंहिंजे हाणे मंज़िल ॾे घरनि ॾे वञो फ़ैर जो इला मनाज़िल वक़्तु ख़फ़ू अला अज़वाजिहिम ख़फ़ीन अलैहिम मिमा गशियम मिन नूरिही ईअं मख़फ़ी थी वेंदा माना हुननि जा जिस्म जेके आहिनि उन्हनि जो जेको ज़ूर हूंदो उहो ख़तमु थी वेंदो ऐं हुनजी गशीअ में नूर ई जेको नूर हुननि जे मथां छांइजी वेंदो उहो हुननि खे ढके छॾींदो सारू ला मनाज़िल जॾहिं जो वेंदा पंहिंजे मनाज़िल ने तरादु नूर आम कन त यरजू इला सुअर उहो तरादु नूर ऐं इहो नूर हिकु ॿिए ॾे रद्द थींदो आम कन हता यरजू इला सुअर ऐं उहो उन्हनि जे मथां पइजी वेंदो तव्हांजो मोटंदा पंहिंजी सूरतुनि ॾे अलती कान हले हा जिन सूरतुनि में इहे हुया तक़ूल अज़वाजुम लक़द ख़रजतुम मिन इंदना सूरतिन वरजातुम अला ग़ैरा उन्हनि जूं अज़वाज जेके हूंदियूं चवंदियूं तव्हां निकिता हुयो ॿी सूरत में मोटिया आहियो ॿी सूरत में वयकुन ज़ालिक बिअन अल्लाह तबारक व तआला तजल्ला लना फनज़रना मिन्हु अलाह साईं तजली जो कई असांजे लाइ ऐं पोइ असां नज़र कईसीं होॾे इलामा ख़फ़ीना बि अलैकुम जंहिंजे करे असां मख़फ़ी थियासीं फलम काल फलम बिकुल सबत अयाम अदयफ अला मकानू पोइ हिननि जे लाइ हूंदो हर सते ॾींहं में ॿीण जेको जो उहे हुया उन्हनि खां ॿीणी हुननि खे तरक़ी मिलंदी ज़ालिक क़ौलुल्लाह अज़्ज़ वजल इहो आहे अलाह जो कौल जेको क़ुर शरीफ़ में फला तालम नफ़्सुन मा उख़फ़िय लहुम मिन क़ुर्रति आयुनिन जज़ाअन बिमा कानू यअमलून इहो आहे जो क़ुर शरीफ़ में अचे थो कंहिंखे बि ख़बर न आहे उन्हनि जे लाइ छा मख़फ़ी रखियो वियो आहे उन्हनि जे उन जो अखियुनि जो ठार जज़ाअन बिमा कानू यअमलून इहो बदिलो आहे उन्हनि जे अमलनि जो जेको उन्हनि अमल कयो आहे उन्हनि जो बदिलो